सलाम दोस्तों, वण ऐं बूटा चैनल की तरफा आवां जो होस्ट GM लगारी। असांजे चैनल के अक्सर काशान ऐं अलीजा होस्ट कंदा आहिनि, पर अॼु कुछ परे वञण जो प्रोग्राम है, उन करे काशान ऐं अलीजा न अची सघिया। पर असां इंशाल्लाह इन प्रोग्राम के कंदा ही रहंदासीं ऐं करिणो ही आहे। असां 10 मिनट हिकिड़े बूटे जो सीता असां वञूं पिया। मां रमज़ान अली लगारी, असां गॾु मोटरसाइकिल आहे हिकिड़ी ऐं हिकिड़ो पाणी जो कूलर। कोशिशि कंदासीं असां लॉकडाउन जे दौरान किथे पाणी बि न पियूं। असांजो सफ़र शुरू थिए थो दोस्तों। सीता ॾांहुं सफ़र असांजो जारी आहे। रस्ते में कुझु साई वठूं पिया, उन लॻी आहे ॾाढी। ऐं हिते बोर्ड बि लॻियल आहे हिकिड़ो। सीता ॾांहुं सफ़र में हिकिड़ी शइ शिदत सां महसूसु कईसीं त हिते पाणी जी तमामु घणी खोट आहे, या जीअं जंहिंखे चइजे त मिठो पाणी। ही चपे चपे ते नंढा लॻियल आहिनि वाटर सप्लाई जा, जेके नज़र अचनि पिया। थोरे थोरे पन ते इहे लॻियल आहिनि। जेका शइ नोट करण जहिड़ी हुई, जेके असां नोट कयो, तव्हांखे ॿुधायूं पिया। सफ़र जारी आहे दोस्तों। सीता पहुचण खां पोइ असां हिते आहियूं उहा अटा चक्की, जेको चांवरनि जे अटे जी बहितरीन मशीन आहे सीता शहर में। अटे जो चक्की जो जेको आहे सो मालिक तारिक अली, असांजो सुठो दोस्त, हाणे मौजूदु आहे दुकान ते। रमज़ान अली जेको मूंसां सफ़र जो साथी हो, उहो बि गॾु आहे। ही सीता जो मुख्य मेन स्टॉप, जिते बसूं ऐं गाॾियूं बीहंदियूं आहिनि। हींअर केर बि कोन्हे, न को गाॾी आहे न को का बस आहे। ही सीता जी मुख्य मार्केट, जेका हितां खां अॻिते वञे थी। अॻियां शाही बाज़ार सीता जी, जेका वरी अंदरि लहे थी। उन खां पोइ हिते बिल्कुलु मस्जिद जे पासे में सीता रेलवे स्टेशन बि हिते ई आहे। उहा बि हिते सीता जे शहर जे बारे में मशहूरु आहे त सीता हिकिड़े वापारी जी धीउ हुई, बल्कि उन वापारी खे 2 धीअरूं हुयूं, हिकिड़ी राधा ऐं हिकिड़ी सीता। ही सीता शहर वारो इलाइक़ो जेको सीता जे इलाइक़े में आयो, या ही पूरी देह जेकी ज़मीनूं हिते वग़ैरह हुयूं, सभु सीता जे हिसे में आहियूं। ऐं उन खां पहिरियां जेका राधा वारो इलाइक़ो, राधण वारो इलाइक़ो आहे, उहो राधा जे हिसे में आहे। उन खां पोइ हाणे त हिते सीता खे रहमानी नगर जे नाले सां सॾियो थो वञे। मुमकिन आहे रहमानी जी का एतिरी तारीख़ पुराणी हुजे, पर एतिरी तारीख़ पुराणी लॻे कोन थी। वधीक तव्हांखे आगाही